अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ एंड यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असां पंहिंजे नेम्स वारे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर थियासूं ऐं इंशाअल्लाह अॼु वरी हिन क्लास में पाण फ्रूट्स जे नालनि मुतलिक़ सिखंदासीं। त फ्रूट्स जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगी में इस्तेमालु बि कंदा आहियूं ऐं ॾिठा बि आहिनि, उन्हनि जा नाला असां सिंधी में ॼाणूं था, लेकिन जेकॾहिं असांखे उन्हनि जे नालनि मुतलिक़ इंग्लिश में ॻाल्हि कयूं त उन्हनि खे कहिड़े नाले सां सॾियो वञे थो, उहो सभु अॼु असां हिन क्लास में सिखंदासीं। हिन क्लास में लॻभॻि असां 40 खां 50 फ्रूट्स आहिनि, उन्हनि जे इंग्लिश नालनि मुतलिक़ ऐं सिंधी नालनि मुतलिक़ सिखंदासूं। त हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हिन महिल ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। त फ़िलहाल स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरें नंबर ते पाण वटि आहे एप्पल। एप्पल खे पाण सिंधी में सूफ़ सॾूं था, जॾहिं त इन खे इंग्लिश में एप्पल सॾियो वञे थो। उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे अप्रिकॉट, जंहिंखे पाण ज़रदालू सॾूं था ऐं उन खे इंग्लिश में अप्रिकॉट सॾनि था। उन हिसाब सां हेठि टे नंबर ते अची वियो बनाना। पाण केलो जेको आहे उन खे इंग्लिश में बनाना सॾियो वञे थो। तंहिंखां पोइ चौथे नंबर ते पाण वटि आहे चेरी, ऐं चेरी पाण चेरी खे ई सॾींदा आहियूं, जेका अव्हांखे ख़बर हूंदी। उन खां पोइ पंजे नंबर ते आहे सैट्रून। सैट्रून पाण सॾींदा आहियूं संगतड़ो खे। ऐं 6 नंबर ते आहे पाण वटि क्रस्टेड एप्पल, जंहिंखे पाण शरीफ़ो सिंधी में सॾूं था ऐं इंग्लिश में इन खे क्रस्टेड एप्पल सॾियो वञे थो। ऐं 7 नंबर ते आहे डैम्सन, जंहिंखे पाण आलू बुखारा सॾूं था। जेको आलू बुखारा हूंदो आहे उन खे इंग्लिश में डैम्सन सॾियो वञे थो। उन हिसाब सां 8 नंबर ते पाण वटि आहे ग्रेप्स। ग्रेप्स खे पाण सिंधी में अंगूर चऊं था, जॾहिं त इन खे इंग्लिश में ग्रेप्स सॾियो वञे थो। ऐं 9 नंबर ते आहे गवा। गावा यानी अमरूद। अमरूद तव्हां ॾिठो आहे, उन खे पाण इंग्लिश में सॾूं था गवा। ऐं 10 नंबर ते आहे माल्टा, जंहिंखे पाण माल्टो सॾूं था ऐं माल्टा बि चयो वञे थो। तंहिंखां पोइ 11 नंबर ते आहे मैंगो। मैंगो मतिलबु अंब। जेको पाण अंब हूंदो आहे उन खे इंग्लिश में मैंगो नाले सॾियो वञे थो। ऐं 12 नंबर ते आहे मेलन। मेलन यानी गिदरो। गिदरो जेको हूंदो आहे उन खे इंग्लिश में मेलन नाले सॾियो वञे थो। तंहिंखां पोइ आहे चौथे नंबर ते आहे मलबरी, ऐं मलबरी खे सिंधी में तूत सॾियो वञे थो। ऐं 14 नंबर ते आहे ओलो, जंहिंखे पाण ज़ैतून सॾूं था। ऐं 15 नंबर ते पाण वटि आहे ऑरेंज। ऑरेंज यानी नारंगी। मतिलबु त नारंगी खे पाण इंग्लिश में ऑरेंज नाले सॾूं था। ऐं 16 नंबर ते आहे पपाया, जंहिंखे पाण पपीतो सॾूं था। तंहिंखां पोइ 17 नंबर ते आहे पेच, जंहिंखे पाण आड़ू नाले सॾूं था सिंधी में, ऐं उन खे इंग्लिश में पेच नाले सॾियो वञे थो। ऐं 18 नंबर ते आहे पायल्स, जंहिंखे पाण नासपती सॾूं था, यानी कि नासपती खे इंग्लिश में पायल नाले सॾियो वञे थो। ऐं उन हिसाब सां 19 नंबर ते आहे पाइनएप्पल यानी अनास। अनास खे पाण इंग्लिश में सॾूं था पाइनएप्पल, जॾहिं त इन खे पाण सिंधी में अनास नाले सॾियूं था। ऐं 20 नंबर ते आहे पलम, जंहिंखे पाण आलू बुखारा सॾूं था। तंहिंखां पोइ 21 नंबर ते आहे पोमग्रेनेट। पोमग्रेनेट यानी ॾाढ़ूं। जेके ॾाढ़ूं हूंदा आहिनि, ॾूंघी हूंदी आहे, तंहिंखे इंग्लिश में पोमग्रेनेट नाले सॾियो वञे थो। ऐं 22 नंबर ते आहे रेसिपबेरी। रेसिपबेरी यानी रसबरी। जेका रसबरी हूंदी आहे तंहिंखे रेसिपबेरी नाले इंग्लिश में सॾियो वञे थो। ऐं जेको 23 नंबर ते आहे सपूटा, जंहिंखे पाण चकूं सॾूं था। जेके चकूं हूंदा आहिनि तंहिंखे इंग्लिश में सपूटा नाले सॾियो वञे थो। ऐं 14 नंबर ते आहे शुगर केन यानी कमंद। जेको कमंद हूंदो आहे तंहिंखे शुगर केन सॾियो वञे थो। हालांकि जेको कमंद पाण फसलनि तौरु चऊं था, लेकिन इहो फ्रूट्स में लिखियो वञे थो। तंहिंखां पोइ 25 नंबर ते आहे स्वीट पटाटो यानी लाहौरी गजर। लाहौरी गजर बि भाॼियुनि में न फ्रूटनि में काउंट थिए थी। ऐं जेको 26 नंबर ते आहे वाटरमेलन। वाटरमेलन पाण चवंदा आहियूं छाहीं खे। छाहीं जेका हूंदी आहे तंहिंखे इंग्लिश में वाटरमेलन नाले सॾियो वञे थो। ऐं 27 नंबर ते आहे अकारून, ऐं जंहिंखे पाण नेज़े नालो सॾूं था। ऐं 28 नंबर ते आहे अलमंड। अलमंड यानी बादाम। ठीकु आहे, अलमंड यानी बादाम। ऐं 29 नंबर ते आहे कैशोवेंट। कैशोवेंट यानी खाजू। ऐं 30 नंबर ते आहे कोकोनट।
यानी नारेल, जेको नारेल हूंदो आहे तंहिंखे पाण कोकोनट नाले सॾींदा आहियूं। उन हिसाब सां 31 नंबर ते आहे करंट, यानी कारी डाक। जेका कारी डाक हूंदी आहे तंहिंखे पाण इंग्लिश में करंट नाले सॾूं था। ऐं डेट यानी खारक, जेका खारक हूंदी आहे तंहिंखे पाण डेट नाले सॾूं था। ऐं 33 नंबर ते आहे ड्राई डेट, यानी छुहारो। जेके छुहारा हूंदा आहिनि पाण जाम ॾिठा विया आहिनि ऐं तव्हां यूज़ बि कया हूंदा, तंहिंखे इंग्लिश में ड्राई डेट नाले सॾियो वञे थो। ऐं फिग यानी इंजीर, ठीकु आहे, इंजीर जंहिंखे इंग्लिश में फिग नाले सॾियो वञे थो। ऐं उन खां पोइ आहे ग्राउंडनेट। ग्राउंडनेट इन खे पाण चवंदा आहियूं खाॼा, ठीकु आहे। खाॼनि खे पाण छा चवंदा आहियूं, ग्राउंडनेट। ऐं उन खां पोइ 36 नंबर ते आहे पेनट यानी बोही मग। ऐं उन खां पोइ 37 नाले ते आहे पिस्ताशू, यानी कि पिस्ता। ऐं 38 नंबर ते आहे राइनज़न यानी किशमिश, ठीकु आहे। ऐं 39 नंबर ते पाण वटि आहे टीमरेंट यानी गिदामड़ी। जेका गिदामड़ी हूंदी आहे तंहिंखे पाण इंग्लिश में सॾींदा आहियूं टीमराइनेट। ऐं 40 नंबर ते आहे वॉलनट यानी अखरूत, ठीकु आहे। अखरूत जेके हूंदा आहिनि तंहिंखे पाण इंग्लिश में वॉलनट नाले सॾींदा आहियूं। उन हिसाब सां 41 नंबर ते जूस, जंहिंखे पाण रस नाले सॾींदा आहियूं। को बि रस थी सघे थो, चकूं जो रस थी वियो, कमंद जो रस थी वियो, जंहिंखे पाण सिंपली जूस सॾींदा आहियूं, सिंधी में बि जूस ई सॾींदा आहियूं। ऐं 42 नंबर ते आहे कर्नल यानी मगज़, ठीकु आहे। ऐं 43 नंबर ते आहे पेल यानी छल। ऐं 44 नंबर ते आहे शेल यानी खल। ऐं उन खां पोइ 45 नंबर ते आहे स्टोन, जंहिंखे खखड़ी सॾींदा आहियूं। हे जेके तव्हां 41 खां वठी 45 ताईं ॾिसो पिया, इहे फ्रूट्स जा पार्ट आहिनि, ठीकु आहे। ऐं इन हिसाब सां जेका अॼु वारी पंहिंजी फ्रूट्स जी क्लास हुई उहो हिते ख़तमु थी। ऐं इनशाला हाणे असां इन नेम्स जी हिकु ॿी क्लास सां अव्हां जी ख़िदमत में मुलाक़ात कंदासूं। ऐं उन खां पहिरीं इहो बि ॿुधी वठो, जेकॾहिं हिन क्लास में का ॻाल्हि सम्झ न आई हुजे या वरी को फ्रूट्स असां खां रहिजी वियो हुजे, रहिजी करे त काफ़ी फ्रूट्स रहिजी चुका आहिनि, लेकिन जेकॾहिं तव्हांखे कंहिं फ्रूट्स जे नाले मुतलिक़ का ॼाण आहे उहो बि असांखे कमेंट में शेयर कयो। ऐं जेकॾहिं को फ्रूट्स जे नाले तव्हांखे कुझु पुछा करणी आहे तॾहिं बि असांखे कमेंट जी सूरत में पुछा कयो। ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। इनशाला हाणे असां अव्हां जी ख़िदमत में हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।